छा नालो अथई? अब्दुल वाहिद। छा कंदो आहे? कपिड़े दुकान ते कंहिंजे कपिड़े दुकान ते कमु कंदो आहे? तौफ़ीक़ बुर्ड़े। तौफ़ीक़ बुर्ड़े वटि? जी। छा तौफ़ीक़ बुर्ड़े जो मसइलो आहे? चोरी घणी कई अथसि चोरी? वधीक 50-60 हज़ार में। 50-60 हज़ार हो थो चए 10 लख जो नुक़सानु मूंखे विधो आहे, 10 लख मुंहिंजा खणी वियो आहे। 10 ताईं मां न कई। भाई घणी कई थी? मां 50-60 ताईं चवां थो। 50-60 तोखे की ख़बर पई त 50-60 कई आहे? हो थो चए त 60 लख जो दुकान में सामान विधो आहे त उन में बचत त न निकिती आहे, रांदो पंहिंजा 10 लख रुपया मां पोइते वियो आहियां। दुकान बि मुंहिंजो हिन जे हवाले आहे। मां जो प्लाटिंग जो वापारु आहे त चए थो मां पंहिंजे प्लाटिंग जे वापार में आहियां। मुंहिंजो पीउ हे वेठो आहे, मुंहिंजो पीउ नओं आहे, सॼे घर जी ख़बर हिनखे आहे। हा प्लाटिंग में पैसा हेॾा बि आणे थो, दुकान मां बि कढे थो, होॾां बि कढे थो नी। न तो जो हेतिरो टे 5 सालनि में पए हिनखे टुकियो आहे करे 5,000 करे 4,000 करे 3,000। 5 साल में एतिरो मां न टिकियो। कपिड़ा घणा खयां अथसि? बस इहो 50-60 हज़ार ताईं। 50-60 जोड़ो जोड़ो न साईं। ऐं 50-60 हज़ार ताईं कपिड़ो थियो। 50-60 हज़ार ताईं। ऐं रोक रक़म घणी खईंदसि? रोक रक़म 500 रुपया। इहो जेको हाणे पकिड़िजी पई जी। कंहिं पकतो इहो? हुन तौफ़ीक़ पीउ पकतो तोखे? ऐं ड्रेस? ड्रेस मुंहिंजी जेका न ॿियनि जी वन मूंखे सिलाई जे लाइ ॾिनी। इहा डिज़ाइन हर हंधि दुकान ते पई आहे, ईअं न त सिर्फ़ु न इहा मुंहिंजी पंहिंजी न, इहा ॿियनि जी सिलाई जी। हा हा जेका ॻाल्हि आहे सिधी ॻाल्हि कर, न त वरी पोइ अञा ॿी कारवाई बि अथई। ईमानदारी सां थो चवां। 5 लखनि ताईं खयो अथसि? ईमान सां न कयो बसि। 3 लख? वॾा आहिनि साईं, मां ग़रीब आहियां। अच्छा कपिड़ा दुकान ते अच्छा कपिड़ा आणे। हुन जो 10 लख जो नुक़सानु पियो त तो हुन में घणो खणी वियसि दुकान ते बि तूं? 10 लख न जेको मुंहिंजो पंहिंजो कारोबार आहे, दुकान मां पैसा खणी हेॾे प्लाटिंग ते ॾे। हा माना 1.5 लख ताईं भला खयो अथसि? 60,000 50-60 ताईं। मां ग़रीब आहियां, मां अमीर सिधी ॻाल्हि कर, हुन खां साईं चवंदा सिधी ॻाल्हि जो पयो खाधो आहे, असां को बि न कयो आहे। ग़लतियूं सलतियूं कयूं न, ॿुधो पयो खाधो आहे, जेको नसीब मां खाधो, मां तव्हां ग़लती कई आहे। मां दिली तौर सां थो चवां, माना इहे 200-500 ठीकु आहे, मां उहो अवेलेबल नथो चवां। 500 इहे की 5 साल में खाईंदो आहे नी? 5 साल में 5 साल में न खाधो भाउ। हाणे 5 सालनि में तो हाणे खाइणु शुरू कयो आहे? हाणे जेको दुकान हिते 2-3 महीना थिए था प्लाटिंग छॾियो अथई, जेकी पाण वेंदो माना हे प्लाटिंग में हलियो वियो त तो पोइ इहो कमु शुरू कयो अथसि? सुठी ॻाल्हि आहे। हा 2 महीननि खां पोइ जेको प्लाटिंग में